अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान की गडियल अपोजिशन वफ़ाक़ी सरकार की पेश कयल बजट के रद्द करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत के अपोजिशन पारां घर भेड़ो करण लाइ आइनी रस्तो अख्तियार करण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुश्किल सूरत हाल में हुकूमत पेट्रोल जा अघ वधाए अवाम ते ज़ुल्म कयो आहे। हुकूमत के गलत पॉलिसियुनि खे रद्द करियूं था। शहबाज शरीफ के सिहतयाब थियण बैदि APC घुराई वेंदी। वबा दौरान आम चूंडूं कराइण ॾुखियूं हूंदियूं। जमहूरी जमायतुनि खे गॾिजी हल कढणो पवंदो। इस्लामाबाद में गडियल कॉन्फ्रेंस दौरान ख्वाजा आसिफ चयो त हुकूमत के खात्मे जो वक़्तु अची वियो आहे। इमरान खान अञा वज़ीर आज़म रहियो त मुल्क तबाह थी वेंदो। वज़ीर आज़म इमरान खान नाराज़ इत्तेहादिन ऐं अॻवाननि खे परचाइण लाइ अॼु डिनर जी दावत ते घुराए वरितो। सरदार अख्तर मेंगल खां पोइ मुस्लिम लीग काफ़ जे अॻवान पारां बि शिरकत खां इनकार। काफ़ लीग तर्जुमान चयो आहे त अॻवान निजी मसरूफ़ियातुनि सबबि इजलास में शिरकत नथा करे सघनि। बजट जी मंज़ूरीअ में हुकूमत जो साथ ॾींदासीं। वज़ीर आज़म पारां तक़रीब खां अॻु बि इत्तेहादी अॻवाननि सां मुलाक़ात जा इम्कान। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जमहूरी वतन पार्टी के अॻवान शाह ज़ैन सां फ़ोन ते राब्तो जमहूरी ऐं अवामी मौक़िफ़ इख्तियार करण ते थोराइता मञिया। वज़ीर आज़म चयो आहे त कोरोना वायरस के मुंहुं ॾियण लाइ स्मार्ट लॉकडाउन वारी तदबीर काराइती साबित थी आहे। असांजी टीम स्मार्ट लॉकडाउन कंदड़ पहिरें मुल्कनि में शामिल हुई। फ़ख़ुर आहे त मुंहिंजी टीम कोरोना बहरान में मदद कई। पंहिंजे ट्वीट में इमरान खान चयो त SOPs ते अमल थियो त बहरान मां जल्द निकिरी वेंदासीं। सिंध सरकार तेल अघनि में वाध के रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त तेल अघनि में वाध वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली आहे। तेल कंपनियुनि खिलाफ़ कार्रवाई करण बदिरां अवाम मथां भार विधो वियो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त असांजे दौर में एहतजाज कंदड़ MQM हेल छो ख़ामोश आहे ऐं वफ़ाक़ी बजट में कराचीअ लाइ बजट न रखण जी ज़िम्मेवार बि MQM आहे। जंहिं काबीना बजट जी मंज़ूरी ॾिनी मुतहदा उन जो हिसो आहे। औरंगी टाउन निशाने हैदर अल फताह शादी हाल वेझो एक डंपर कल्टी थी पियो। जंहिंजे नतीजे में एक नींगर सख्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे एम्बुलेंस ज़रिए अस्पताल शिफ्ट कयो वियो। कराची के इलाइक़े गुलशन इकबाल में शहरी के इलेक्ट्रिक के मुलाज़िमनि खे घर बिल ऐं लोड शेडिंग खां तंग अची थंबे सां ॿधी छॾियो। डिस्ट्रिक्ट जैकमाबाद पुलिस A सेक्शन थाने की हद में ॾोह के इरादे से बीठल दरिया खान चौक ते जवाबदार सद्दाम हुसैन लाशारी के पुलिस मुक़ाबले बाद गिरफ़्तार कयो वियो। जंहिं वटां एक बग़ैर लाइसेंस के पिस्टल पिण हथ कयो वियो। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज पुलिस, हसन शहीद पुलिस जवाबदार गुलाम सरवर ऐं वहीद जमाली जेके कंहिं केस में घुर्बल हुआ गिरफ़्तार करे वरितो। मोरो पुलिस जवाबदार शेज़ोर कोराई के कब्ज़े में फुर थियल मोबाइल समेत गिरफ़्तार करे वरितो। थारूशा पुलिस जवाबदार मंसूर तीमड़ो जेको कंहिं केस में घुर्बल हुयो उन खे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।